अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मैं अरशद अली तव्हां मुझे चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। अॼु पाकिस्तान जे रिलेटेड मोस्ट इम्पोर्टेंट जनरल नॉलेज जा ॿ सवाल आहिनि। पहिरियों नंबर सवाल आहे, हू वॉज दी फर्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म केरु हो? सो हिते ऑप्शन्स ॾिनल आहिनि। ऑप्शन ए में आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, ऑप्शन बी में आहे मोहम्मद अली जिना, ऑप्शन सी में आहे लियाकत अली ख़ान, ऑप्शन डी में आहे ख़वाजा निज़ामुद्दीन। सो असांजो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे सी, यानी पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म लियाकत अली ख़ान हुयो। सो ॿियो नंबर असां वटि सुवालु आहे, विच इज़ द कोल्डेस्ट प्लेस इन पाकिस्तान। पाकिस्तान जो सभ खां वधीक थधो हंधु कहिड़ो आहे? सो हाणे हिते ऑप्शन्स ॾिनल आहिनि। पहिरियों नंबर ऑप्शन आहे इस्करदू, ॿियो नंबर ऑप्शन आहे सवात ऐं टियों नंबर ऑप्शन आहे ज़ियारत। सो करेक्ट असांजो ऑप्शन आहे इस्करदू, यानी पाकिस्तान जो सभ खां वधीक जेको थधो हंधु उहो इस्करदू आहे। सो वीडियो सुठो लॻे त लाइक कमेंट ऐं शेयर करणु न विसारिजो।